जी नाज़रीन, राजनीति टीवी ते तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं बेगन जरवान में मिसल पुलिस ख़िलाफ़ मुज़ाहिरो थी रहियो आहे। मिसल पुलिस जे एहलकारनि ज़बरदस्ती मेन पूड़ी न विकिरण जे करे पोरियत खे कुटको ॾिनो, जंहिं ते बेगन जरवार वासियुनि शटर बंदि हड़ताल करे पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, मुज़ाहिरो कयो ऐं मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ करे मुलवस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधियो वेंदो। जी नाज़रीन, अचो तव्हांखे ॾेई सेखारियूं था बेगन जरवार जे रहवासियुनि जो ही मुज़ाहिरो त हू छा था चवनि। पुलिस गर्दी, पुलिस गर्दी, पुलिस गर्दी, पुलिस गर्दी, पुलिस गिरी, पुलिस गिरी, पुलिस गिरी, पुलिस गिरी, गरीबन था इंसाफ करो, गरीबन था इंसाफ करो, दहशत गर्दी बंद करो, दहशत गुंडा गर्दी लगा 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 पुलिस गिरी, पुलिस गिरी, पुलिस गिरी, पुलिस गिरी।